नाज़िन क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध बेदारी मार्च अयाज़ लतीफ़ अली जी अगवाणी में शहर शहर बस्ती वाहण जागे महर पहुंची वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि? तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ अली जी अगवाणी में मोहब्बत सिंध बेदारी मार्च महर पहुंची चुको है। जी अयाज़ लतीफ़ अली जो महर पहुतो तो सिंधी बहादुर न्याणी उमेर रुबाब चांडियो जी अगवाणी में सवे माण्हुनि इस्तक़बाल कयो। उमेर रुबाब चांडियो अयाज़ लतीफ़ अली जो मुनवर जतोई जेके औरतूं अगवान आहिनि उन्हनि खे सिंधी अजरक पाराया आहिनि। उन खां अलावा उमेर रुबाब जे रहाइशगाह खां जेको ही तमामु वॾो हज़ारे माण्हुनि वारो जुलूस आहे उहो निकिरी घंटाघर चौक ते पहुतो आहे, जिते तमामु वॾो हिकिड़ो अवामी जलसो थी रहियो आहे, जंहिंखे अयाज़ लतीफ़ अली जो उमेर रुबाब चांडियो मुनवर जतोई ऐं ॿिया अॻुवान ख़िताब करे रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त सिंध बेदारी मार्च जो मक़सदु इहो आहे त सिंध जे माण्हुनि खे असीं सुजाग था करियूं त सिंध के ही पीपुल्स पार्टी जा जेको हुक्मरान आहिनि उहे विकिरो था करणु चाहिनि, सिंध खे खपाइण था चाहिनि। पर जेसि ताईं सिंध जो हिकु माण्हू बि ज़िंदा आहे ऐं जेसि ताईं सिंध जो शऊर ज़िंदा आहे त तेसि ताईं इन्हनि माण्हुनि खे सिंध जा ॿेट ऐं सिंध जा वसीला खपाइण कोन ॾींदासीं। उन खां अलावा अयाज़ लतीफ़ अली जो इहो पिणु चयो आहे त उमेर रुबाब चांडियो खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। पीपुल्स पार्टी जी सॼी क़यादत हिकु तरफ़ बीह करे साबित कयो आहे त पीपुल्स पार्टी सदाईं कातुलनि जे भर बीठी आहे। ऐं हिकु अयाज़ लतीफ़ अली जो इहो पिणु चयो त हिकु तरफ़ जेका ही सिंध जा माण्हू रोडनि ते आहिनि त ॿिए तरफ़ वरी ही जेके क़ौमी अवामी तहरीक बि जेका रोडनि ते आहे त ॿिए तरफ़ वरी पीपुल्स पार्टी जा हुक्मरान जेके आहिनि उहे सिंध जो सौदो पिया था कनि। अहिड़े हवाले सां वरी उमेर रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो मक़सदु मुंहिंजी का बि सियासी एजेंडा कोन्हे का, असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु असीं उथी खड़ा थियूं। ऐं पंहिंजे जेके मुंहिंजा शहीद थियल आहिनि उनजे कातुलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयां थी, पर उन सां गॾोगॾु सिंध सां जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि उन में बि असां अहम किरदारु अदा कंदासीं। हिन इहो पिणु चए थो अयाज़ लतीफ़ अली जो खे सलाम थी पेश करियां जंहिं सिंध जे हिन अहम इशू ते हिते आयो आहे। ऐं इहो पिणु उमेर रुबाब चांडियो ऐलान कयो त असीं अयाज़ लतीफ़ अली जो समेत सिंध जूं जेके घणे घुरियूं जमायतूं आहिनि जॾहिं बि सिंध लाइ आवाज़ उथारींदियूं त असीं हिन सिंध ऐं पाकिस्तान जे ख़ातिर उन्हनि सां साथ ॾींदासीं। जॾहिं त हिन जलसे में सिंध विराईंदे पादर खाईंदे समेत सरदारी निज़ाम मुर्दाबाद जा नारा लॻाया विया आहिनि। जी रियाज़, तव्हांजी महिरबानी।